वेलकम बे खबरों की बाकायदा शुरुआत है अहम खबर सकंदा से इस्लामाबाद का सदर आसिफ अली ज़रदारी पारा सुप्रीम कोर्ट में एडहॉक जजेस की मुकर्ररी जी मंजूरी ॾिनी वई। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मजहर आलम मियां खेल एक सवाल लाइ एडहॉक जज मुकर्रर कयो। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मजहर आलम खान सुप्रीम कोर्ट जा अॻूणा जज आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी एडहॉक जजिस जी मुकर्ररी जी मंजूरी आर्टिकल 182 तहत ॾिनी। अमा सां ख़बर शेयर कयूं पिया इस्लामाबाद मां। सदर आसिफ अली ज़रदारी पारां सुप्रीम कोर्ट में एडहॉक जजिस जी मंजूरी ॾिनी वई। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मजहर आलम मियां खेल 1 साल लाइ एडहॉक जज मुकर्रर कया विया। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मजहर आलम खान सुप्रीम कोर्ट जा अॻूणा जज आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी एडहॉक जजिस जी मुकर्ररी जी मंजूरी आर्टिकल 182 तहत ॾिनी आहे। अपडेट कयूं पिया इस्लामाबाद मां। सदर आसिफ अली ज़रदारी पारां सुप्रीम कोर्ट में एडहॉक जजिस जी मुकर्ररी जी मंजूरी ॾिनी वई आहे। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मजहर आलम मियां खेल 1 साल लाइ एडहॉक जज मुकर्रर कयो वियो आहे। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जस्टिस सरदार तारिक मसूद ऐं जस्टिस मजहर आलम खान सुप्रीम कोर्ट जा अॻूणा जज आहिनि। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी एडहॉक जजिस जी मुकर्ररी जी मंजूरी आर्टिकल 182 तहत ॾिनी आहे। अहम खबर आहे हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदासीं इस्लामाबाद खां। सदर आसिफ अली ज़रदारी पारां सुप्रीम कोर्ट में एडहॉक जजिस जी मुकर्ररी जी मंजूरी ॾिनी वई आहे।